कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि अल्लाह से फरमायो मां चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी माफ़ न कंदोसां। जियां मुड़स ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो, मानी कच्ची पकी पचाई इहा ग़लती भी मुड़स बर्दाश्त करे वेंदो। भाजी में लूण मिर्च घट वध विधई इहा ग़लती भी मुड़स बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई, स्त्री सही न कई इहा ग़लती भी मुड़स बर्दाश्त करे वेंदो। औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई, घर जी सफ़ाई सुथराई सही न कई, शरीफ मुड़स पंहिंजे ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो। पर जेकर ज़ाल मुड़स जे मोहब्बत में मुड़स जे पीउ सहुरे खे शरीक कयो, मुड़स जे भाउ ॾेर खे शरीक कई, इहा एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुड़स कॾहिं भी ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह से भी ईअं ई तो फरमाए इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हांजूं ग़लतियूं हुजनि, जबलनि ऐं पहाड़नि जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि, मां रब चाहियां माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी मां माफ़ न कंदोसां, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो आहे।